अस्सलाम वालेकुम। पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। मूसा जी एंट्री थी वई पंहिंजा वेरी में। मूसा भी तमामु जल्द अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हां इहो ज़रूरु सोचे रहिया हूंदो, तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं कंहिं यूट्यूब चैनल ते बि को अफ़वाह फैलाइनि था त मूसा अचण वारो आहे पंहिंजा वेरी में किथे फेसबुक ते। इहो कूड़ा सचा छा आहे, इहा कहाणी क्लियर करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। न दोस्तों, मूसा जो को फ़िलहालु हिते आसरो कोन आहे पंहिंजा वेरी में। असद कुरैशी जो आसरो हुयो अची वियो, लालू जो आसरो हो अची वियो, बाक़ी मूसा जो को आसरो कोन आहे। मूसा कोन ईंदो तव्हांखे मां ॿुधायां। हा, इहो आहे मूसा खे ॿिए ड्रामे में एंट्री हणी सघे थो, पर हिन में न, पंहिंजा वेरी में न। ॿियो हिकु नओं ड्रामो तयारु थी रहियो आहे जंहिंमें साइनी सहार शाह बि आहे। उन में मतां यानी लाला रफ़ीक उर्फ़ मूसा जी एंट्री थी सघे थी, बाक़ी पंहिंजा वेरी में कोन। दोस्तों, तव्हांखे अपडेट कीअं लॻी? वीडियो सुठी लॻी त लाइक, सब्सक्राइब, शेयर करणु न विसारींदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में, नए वीडियो में, ज़बरदस्त वीडियो में। तव्हांखे मौला ख़ुशि रखे।